तो मुझे 2.5 लाख में जमीन खपाई माफ़ कजारे सब मेरी बवांदा मिलिया वाट ते सो ये जज्बाती थी पिस बाकी मां आयो संग तो खपाया संग वाह मुझा मौला वाह लेट सा छड़न कुकू कबूल कई अदा पवारो कर हाली मुझो बिलो कर मुझो सिर थो वने अरे रे तू शादी के कंदे तुझी तग में शादी थियला अरे कुल सिख मां पेवर छड़ो हां अदे वडे जो कसम मां बालक बिटियो दी थो है अरे रे तुझी शिकल मा लगे तो तुझी अग में बे शादी थियल ना दा ना यो गर्मी दे ये थियो हां बखतूर को संग देखार 7-8 कीमन जो दौरो मिलाए जिनमल चारे के न सफा चंद्र वांगुर चमकुंदु चंद्र वांगुर तपो हियरस गारन हथन वारी सोही कुआर गाढ़न कपड़न में पया सुभान अल्लाह माशाअल्लाह हिदायतुल्लाह चाचो अमान अल्लाह हेडा कर अब्दुल्लाह जज़ाकल्लाह मुझो मतलब मुखे कबूला कबूला त वो बयान जा 10,000 पाकट 90,000 निकाह मल वठंदो से जल्दी कर तू कुआर जे मथा कपड़ो विझी छ खोड़ पैसा खोड़े मुझे भा 2.5 लाख में जमीन खपाई थी 2.5 लाख में जमीन खपाई थी बुध इते पैसा तो के जण मुनासिब न थो लगे हां सामू होटल है हां उते कुर्ब जो केक बखराए आई इतवास बजाए 10,000 पो चाह तुम्हारी चाह में प्यार मुके ए तो वो बे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेड़ी कूंज हिते वते थी ऐं असांजी उन मथां नज़र ई न आहे पई
अच तो तोखे मां पंहिंजे मारण में लिखाया तू हर भरो बारड़ी जी लुक में सड़ी खाक थी वई अच मुंहिंजी जान छॾ मूंखे छॾ हबीब वॾे पुट राणी खे अगवा करे वियो छॾ मूंखे चिरकी छो पई मुंहिंजी जान चिरकी छो पई मां चवां थी मूंखे वञण ॾे नत छा कंदीअ तूं छा कंदसि पंहिंजे नरम ऐं नाज़ुक हथ खे तकलीफ़ छो थी कैबी खान जी खूब खां सब गोठ जा माण्हू भॼी विया इन्हीअ करे कंहिंजी मजाल आहे जो पंहिंजी मौत खे सड़े शराफत सां गाड़ी में हली वे किचन खुदा जे वास्ते मूंखे छॾ मूंखे तोखे खुदा जे वास्ते छॾिया पर मां काॾे वञा तोखे दोज़ख पहुचाइण जे लाइ मां अची वियो आहियां मां चवां थो मुंहिंजी वाट छॾ न को कैबी खान जे साम्हूं गुस्ताखी करण वारे जी सज़ा सिर्फ़ मौत हूंदी आहे मौत तूं न पियो ॾिसजी उन्हीअ करे पहिरीं ग़लती माफ़ कई मैं मूंखे वाट ॾे त मां वञा तो त मूंखे माफ़ कयो मां तोखे माफ़ न कंदुसि छो त मां अलीअ जो हुबदार अली आहियां ऐं मुंहिंजे मौला अली मुश्किल कुशा जो कौल आहे कॾहिं बि ज़ालिम खे बख़्श न कर ऐं तूं ज़ालिम आहीं गुस्ताख़ आहीं तोखे न गुस्ताखी जी सज़ा ज़रूर मिलंदी बस 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 तोखे ख़बर न आहे त तूं कंहिंजे साम्हूं ॻाल्हाए रहियो आहीं छो त कैबी खान जे साम्हूं ॻाल्हाइण वारे खे सिर्फ़ मौत जी सज़ा मिलंदी आहे मौत जी हा हा मूंखे ख़बर आहे त तूं नालाइक पीउ जो नालाइक पुटु आहीं जंहिंखे औरत जी इज़त ऐं एहतराम करणु मां तोखे ॿुधाईंदुसि ऐं तोखे सेखारींदुसि औरत जी इज़त ऐं एहतराम कीअं कबो आहे छो त मां अलीअ जो हुबदार अली आहियां अली 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 न इहा ग़लती न कजांइ
माथो चवाई हथ कठ, माथो चवाई हथ कठ। Navita! हथ कैपी, हथ, हथ, उन पांचे पैरन ते पे, अच नहीं हटाई। अब तारे अली जी गोली खा, कैर भी बची ना है सकियो, कैर भी बची ना है सकियो। बेबी, जीअरो मां तो के इन्हीअ करे तो छड़िया, त तू जीअं पंहिंजे कमीने पीउ खे ॿुधाए सघीं त अॼु खां पोइ रामपुर में कंहिं बि ज़ुल्म कयो आहे, मूं हुनखे गोलियुनि जो काज बनाए छॾींदुसि। के भी वन मां तोखे जान दान थो ॾिए, वन मां तोखे दान ॾिनो, हयाती बख़्श कई मां। वन पंहिंजे कमीने पीउ खे ॿुधाए छॾजांइ, अलीअ जो उबतार अली धर्मपुर वारनि जो रखवालो थी बणिजी ते आयो आहे। छोरी वञ ऐं वञी पुछ हिन परदेसी खां हुनजो नालो ऐं करीस पंहिंजी नज़रुनि जे तीर सां घायल। जेकर न इहो तुंहिंजे हथनि मां निकिरी वियो त अहिड़ो ॿियो कोन मिलंदुई। सूरत तुझी आहे सुभानी, सूरत तुझी आहे सुभानी, बाबा बड़ी तो मुखे मुंहिंजा मीठा, बाबा बड़ी तो मुखे मुंहिंजा मीठा, मुंहिंजी कई तो दिलड़ी दीवानी, मुंहिंजी कई तो दिलड़ी दीवानी, बाबा बड़ी तो मुखे मुंहिंजा मीठा, बाबा बड़ी तो मुखे मुंहिंजा मीठा। चेहरो तुझो लाल गुलाबी, अखड़ो तुझो यार शराबी, चेहरो तुझो लाल गुलाबी, अखड़ो तुझो यार शराबी, तुझो हुस्न यार अनाबी, पान है तो में काब खराबी, मौला कंदो हुंदई जुड़ी जवानी, बाबा बड़ी तो मुखे मुंहिंजा मीठा, बाबा बड़ी तो मुखे मुंहिंजा मीठा, सूरत तुझी
वे वाह वाह तू मुझो जानी वाह वाह बड़ी तो मुखे मुझा मिठा वाह वाह बड़ी तो मुखे मुझा मिठा चाचा जानी मूं पहिरें वार जो खंजर दुश्मन जे सीने में हयो आ ऐं वो दुश्मन गैबी पंहिंजे पीउ आदम खान खे ॿुधाए रहियो हूंदो त मूंखे अलीअ जे हुबदार अली कुटियो इहो पहिरियों वार आहे हुबदार अली पहिरियों वार हाणे हर रोज़ तोखे इहे वार करणा पवंदा बेफिक्र रहो चाचा जानी बेफिक्र रहो मूं पंहिंजे दुश्मन सां अहिड़ो त कमु कंदुसि जो मुंहिंजो नालो ॿुधी निंड में दाऊं कंदा ऐं छिरक भरे उथंदा हुबदार अली आदम खान अहिड़ो नांग आहे जंहिंजे डंग खां अॼु ताईं को बि न बची सघियो आहे अम्मा जीजा अहिड़नि कारीगर नांगन जूं लुंठियूं मरोड़ण चङी तरह ॼाणींदो आहियां मुंहिंजे मौला अली मुर्तज़ा नंढपण में अस्ताउन जा वात कीने छॾिया त पोइ इन्हनि वासींकड़नि जा वात चीरण मूं लाइ को बि मसलो न आहे छो त मां अलीअ जो हुबदार अली आहियां हुबदार अली मूं त तोखे ख़ौफ़ वारी सुती न आहे प्यारी तुंहिंजे रग रग में सिंधुअ जो पाणी खून बंटी गर्दिश करे रहियो आहे तूं सिंधु जो उहो चोथो पुटु आहीं जंहिं दुश्मननि जे सिरनि खे धार करण लाइ जनम वरितो आहे पोइ चाचा जानी मुंहिंजे सिर मथां हथ रखी दुआ करे छॾ त सिंध मर्ज सभिनी क़तारनि जा धड़ सिसी खां धार करण जो शर्फ़ मुंहिंजे हिननि हथनि खे हासिल ऐं वाइदो थो कयां चाचा जानी जो कंहिं बि क़तार जो सिर धड़ खां धार करण वक़्तु जंहिं मुंहिंजा इहे हथ ॾकी विया त पोइ मां अलीअ जो हुबदार अली बाबा मुझे थी डाली से माचे में पड़ गई रोक मोनी के पिकान कोराम मुख्य चातो सी रोकी से बाबा पड़ गई लोढ़े में हजाने हेलो अच्छा था सही बाबा मेड थई सही लोढ़े जो सही सही लोन है जो कसम भाई बस चल मुके बाद चलो जाओ मेरे पास
तोखे न कमीने ते कावड़ ना है जे जे तुझे के भी ते तोखे कावड़ ना है मुंहिंजा बच्चा तोखां वधीक मुंहिंजे हुन कमीने ते कावड़ा जे तुंहिंजो रतु आयो आहे। मुंहिंजा पुट जॾहिं तूं नंढड़ो हूंदे ऐं हजम तुंहिंजा वार लाहींदो ऐं हुन खां टुको अची वेंदो त ख़बर अथई मां हुन सां कहिड़ो होशियार कंदोसि। टे ॾींहं उहो हजम सां वटि ॿाहिरि रहंदो हुयो जॾहिं हुन जा माइट पुराण खणी ईंदा हुया न न छॾींदो अमान। जंहिं तोखे पाकी हो उन सां इहो होशियार कयो जंहिं तोखे धक हयो आहे छा असां हुनखे पछके सघूं था? न के बि कान न रुगो हुन दुश्मन जी ख़बर पए उनखे कीले तुंहिंजे कदमनि में न आंदुमि त मुंहिंजो नालो आदम ख़ान आहे। बाबा साईं पोइ तव्हांखे केरु रोकींदो? निपूड़े विझोसि लोढ़े में। नांगा जी सरकार। हींअर जो हींअर हमरा वठी वञ करमपुर ऐं हुन दुश्मन जी पूरी ॼाण वठी अच। अदा मां बि वेंदुसि। न बंदे जे हूंदे तव्हां छो था तकलीफ़ कयो? पूरी ॼाण न खणी आयो त ज़िंदा हिकिड़े खे बि कोन छॾींदुसि। सरकार जेकॾहिं बग़ैर ॼाण जे आयासीं त पंहिंजो सिर लाहे तव्हांजे कदमनि में रखंदासीं। ख़बर नथी पवे त कंहिंखे मौत खयो आहे जो करमपुर वारनि जी छपर छांव थो थिए। हुयो केरु घर जो सतायल जेको पाण खे अली जो हक़दार पियो सॾे। पहुचो तव्हां मूंसां अचो। बाबा साईं मूंखे बि मोकिलिजो निपूड़े विझा न लोढ़े जे मथां। वञ 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 जल्दी कर। छा है चाचा? बाबा ही छा जी फायरिंग आहे? बाबा अलाए छा आहे अलाए छा जी फायरिंग आहे। होठ वारो जेकॾहिं तव्हां पंहिंजी जानुनि जो ख़ैर घुरो था त ॿाहिरि निकिरी अचो। जे ईअं न कयो निपूड़े विझंदो सां लोढ़े में। बाबा मूंखे वञण ॾे। ज़िल्लत जी ज़िंदगी खां मौत बहितर आहे बाबा, मौत बहितर आहे। जेकॾहिं 5 मिंटनि में ॿाहिरि न आयऊं तव्हांजे घरनि में गिरंदासीं। बाबा साईं जेकॾहिं असां होॾे न वियासीं त हू कुता अंदरि घिरी ईंदा। पुट मुंहिंजे अछी ॾाॾीअ खे ॾिस जेकॾहिं तो हुते हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायो त पोइ मुंहिंजो मुंहुं ॾिसिजे। छा पियो सोची अब्दुरहमान? बाबा ॿाहिरि निकिरी मुंहुं ॾिबो न त इहे ज़ालिम असांजे घरनि में घिड़ी असांजे इज़तुनि में हथु विझंदा। अच मूंसां अच। सही सही ॿुधा असांजे ख़िलाफ़ तव्हां कंहिंखे भड़कायो आहे। ॿुधा त निपूड़े विझा वञा लोढ़े में। समझदार यकीन ॼाण असां कंहिंखे बि न चयो। हाँ कंहिंखे बि नाहे भड़कायो। तूं सही पे चई हबीब। आखिर हुयो केरु? नालो छा हुउसि? बाबा पंहिंजो नालो मुख़्तार अली ॿुधायो। निकिरो हलो पोइ जेको हूंदो नसीब में सो ई थींदो। सची ॿुधा कंहिंखे भड़कायो अथव? तूं पर थी छोड़ा कमदार हिन मिस्कीन खे छो थो मारी? बात कर चलो।
बंदे के तूफान बढ़ाए ये अल्लाह की बात मुख्तार अली मुख्तार अली मुख्तार 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 अली मुख्तार अली मुख्तार 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 अली मुख्तार अली मुख्तार 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 अली मेहरबानी बाबा, मेहरबानी बाबा, मेहरबानी बाबा, मेहरबानी बाबा, मेहरबानी अदा, मेहरबानी पुत्र। अज खां पोइ ज़ालिम तहां ते ज़ुल्म न कंदो। छो त हाणे अलीअ जो हुबदार अली पहुची वियो आहे। हुबदार अली पहुची छो त ग़रीबनि जी मदद करण हुबदार अली जो फर्ज़ आहे। मुबारक ॾियो मूंखे। भाऊ छा कयां शर्म थो अचे न तव्हां सां ईअं थियो न त जीअं मूंसां थो थिए पहले चक्कर पुरजी वियासीं छो छा आहे अंदरि लाश 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 न भॼाई न मूंखे पर थी अरे छा जो इतबार के सदाई बेमानी पई थी सदाई बेमानी हिन महिल मूंखे भॼाइण थो चाहे तुंहिंजी ख़बर आहे मूंखे ऊपर जो पतंग तुदा शहज़ादा वेंदा शहज़ादा वेंदा हथ मत कयो मां चवां पोइ हथ मत कयो मां हथ कठ My name is सुबेदार झंडो कंदो आहियां मां सभिनी खे मंडो छो त मुंहिंजे हथ में कानून जो डंडो जेकॾहिं हरकत कयो वॾो साहिब ठंडो अदा होंडा मुंहिंजो मतिलबु आहे सुबेदार झंडा न बेकसूर
मजबूर वा कातिल मजबूर वा भली केॾो बि कंदार हुजे केॾो बि ख़तरनाक हुजे सूबेदार झंडे जे डंडे खां नथो बची सघे। पर सूबेदार साहब असां खूनी न आहियूं, असां त घोट सबुर आहियूं, घोट सबुर। सब ख़बर पवंदी, सब तव्हांजी ख़बर पवंदी जॾहिं झंडे जो डंडो खणंदो। मूंखे अलाए कंहिं ख़बर ॾिनी आहे त तव्हां ॿई 90,000 वठी माण्हुनि जो खून कंदा आहियो रे। शादी लाइ करी आयासीं, बाबे जी मनी खपाए। सब पैसा पंहिंजो ज़ब्त कया वेंदा ऐं कानूनी तहवील बि रखिया वेंदा। साहब सामान भली असांजो ज़ब्त कयो, असांखे छॾियो। हिकिड़ी शर्त ते छॾींदोसांव, हिकिड़ी शर्त ते, जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जूं मुंडियूं मूंखे वरी हिन शहर में नज़र आयूं त पोइ ही जमादार झंडे जो डंडो ॾिसो था। साहब रुगो हथ कढो, ई शर्त जा पंहिंजे घोट मां बि लॻो खरींदा ऐं झंडो घुमाईंदो डंडो ईअं कीअं छॾींदो? हार लाहियो लाइन लगा हलो। अदा वॾड़ा सच चवंदा त घड़ो वठो त वॼाए वठो, मथां किथे भॻल हुजे। मां शादीअ जे शौक़ में अंधो थी पियो दादा, मूंखे माफ़ कजां, मूंखे अदा तूं बि मूंखे माफ़ कजां। अरे मां शादी जे शौक़ में पंहिंजे वॾे भाउ खे ॿुधायां। अदा शादी खां पहिरियां पंहिंजी कुंवार जो मुंहुं ॾिसण न विसारींदा मुंहिंजा ॿार, न त हालत ॾिठी अथव न। शादी कयो, कुंवार जो मुंहुं ॾिसो। बदल घणा मंझी उठ उस्ताद वणी मारी एक्टिंग पंजुड़े तूं त ॾाढो वॾो एक्टर आहीं, इहो सुतो पे रोड ते कढाए पियो आहे। सभिनि जी सलाह आहे त पोइ सामान खणी था वठूं। बाबा तव्हां बीहो, मां ई मूंपल कुझु ज़रूरत जो सामान खणी था अचूं। ठीकु आहे, जल्दी करे वठो, पर हा 1-2 वॻो खणो, असां ॿाहिरि तव्हांजो इंतज़ारु कयूं था।
सां मिलण खां बग़ैर तव्हां ॻोठ छॾे वञो पिया। हाणे जॾहिं तव्हांखे असां मारण आया आहियूं त ॻोठ छॾे था वञूं। अहिड़ो कहिड़ो गुस्ताख आहे जंहिं आदम खान जे माण्हुनि जे मथां वार कयो आहे? ॿुधायो मूंखे। साईं, असांखे का बि ख़बर कान्हे। जेसीं ताईं तव्हांजे जिस्म मां रत न वहंदो तेसीं ताईं तव्हां मूंखे सच न ॿुधाईंदो सच मूंखे। नांग ॾिसी छा थो विझीन धूड़ मथे में। बाबा साईं निपूड़े विझो न लोढ़े में। खुदा जे वास्ते असांखे माफ़ करे छॾियो, असांखे बख्श कयो, असांखे ग़लती थी वई। खुदा जे वास्ते माफ़ करे छॾियो। खुदा, ही उहा ई छोकिरी आहे जेका बाबा गेदी खान खे पसंदि आहे। ही आहे अहमद खान जी थी। काफी जवान थी चुकी है। करमपुर जा वासियों, मां पंहिंजी नोह जे सदके तव्हां सभिनी खे बख्श करे छॾियो। ताजी तव्हांखे ख़बर पइजी वञे हा त गोराम जी ॿोली मौत जी गोली आहे, मौत जी गोली। अहमद खान पंहिंजी थी खे वना में विहारे छॾ। अॼु खां 7 ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजे पुट केपी खान जी ॼञ वठी ईंदुसि। न न, इहो ज़ुल्म आहे, इहो सरासर ज़ुल्म आहे। मां पंहिंजी धीउ खे ज़हर ॾियणु पसंदि कंदुसि, पर तुंहिंजे घर जी नोह कॾहिं न थींदी। छा थियो? छा थियो? छा थियो? थियो कुझु न आहे, पर जेकॾहिं तूं पंहिंजे ज़िद तां न लथे न त न, तूं ईअं नथो करे सघीं। कुझु करे सघां थो, ऐं हुन जो नमूनो ॾेखारण लाइ मां अब्दुर्रहमान जो लाश गिराए सघां थो। मेरे खुदा जे वास्ते असांखे माफ़ कयो। तव्हां जेको चवंदा तीअं असां कंदासीं। शाबाश, तू हिकु समझदार छोकिरी आहे। कमदार जी बाबा साईं, तुंहिंजी ड्यूटी हिननि जे मथां आहे। ठीक 7 ॾींहंनि में केर बि हिन ॻोठ खां ॿाहिरि न वञे, न वरी ॿाहिरियों अंदर दाख़िल थिए। बाबा साईं तव्हां खुट कोई न कयो। 7 ॾींहं छा 7 साल कोन छॾींदोसान। निपूड़े विझंदोसान लोढ़े जे मथां। छाती बात पट जी तो हलो खड़ो 50 टपड़ा हलो ॾिसो छा था। निपूड़े विझाना लोढ़े में हलो, खड़ो सामान हल 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 का हाफिज हल हाणे हल। सवेरे दिखता है न ॻोठा भॻा था वञनि, असांजो
जी अम्मा बस कर इन जो अल्लाह है पाणे को न को वसीलो मोकिलींदो। बाबा छा पूरे गोठ वारनि जी जिंदगी बता जो सदका पेश थी तो ये समझ मुझे अम्मा ये समझ मां पंहिंजे मौत खां कोन पर मां इहो नथो चाहियां त असांजे करे सॼे ॻोठ जे मथां मुसीबत अचे। तो पोइ बाबा जो तव्हां सां वाइदो आहे त हिननि ॻोठ वारनि जे करे तव्हांजी धीउ कहार जे वेस में जिंदा वेंदी बीजी सजाए सेजते उन्हें के तुझी दी जो लाश मिले दो लाश। भाई जरूरी सामान सेड़े वठ छोदा दुश्मन के असांजे घर जी खबर पजी छा भाई अड़े फौलाद के तैयार कयो आए आई दुश्मनन जे टप का ये घर चली जासी ना भाई ना हणे खोप असा के ना असांजे दुश्मनन के करण गुरजे पोयता काडे हलणो आहे वक्त अची वियो आहे भाई वक्त अची वियो आहे वापस ॻोठ हलण जो इन ॾींहं जो त मूंखे इंतज़ार हो इन ॾींहं जो आदम खान पंहिंजे पुट जी शादी तुंहिंजी मंग राणी सां करणु चाहे थो राणी मुंहिंजी मंग आहे ऐं आदम खान जो पुट हुन सां लाऊं लाहिण जी तयारी पियो करे चाचा जानी सिर्फ हिकु चक्कर मूंखे इजाज़त ॾियो जे आदम खान जे घर में खिड़ी उन जे पुट खे न मारिया त मां अली जो हक़दार अली न आहियां इहा इजाज़त तोखे ज़रूर मिलंदी पर थोरो अञा सब्र कर आदम खान जे घर में महफ़िल मचण ॾे पोइ तोखे इजाज़त ॾींदुसि उन महफ़िल खे रोज राड़े में मिटाई मेहंदी जे रंग के रक्त में तब्दील करी चाचा जानी जे मां खोट के लाश जे रूप में के कातिल जे रूप में न मटाए था मां अली जो हक़दार अली
कमदार जी सरकार। सुभाणे रात महफिल जो बंदोबस्त कर अड़ो तो बंदोबस्त कर जो 7 राजन के खबर पे आदम खान के पुट केबी खान जी शादी हाज़िर बाबा साईं, तू खुटको ही न कर। एड़ी महफिल थींदी जो दुनिया ॾिसंदी। इन में का बि कोताही अचे बाबा साईं तो मूंखे निपूड़े ऐं लोढ़े में हणजा। लोढ़े ते तो राजन खे रखो। जब महफिल में थोड़ी भी घटताई थी तो केबी खान तोखे अहिड़ो त निपोड़ींदो जो तुंहिंजी समूरी रस ॿाहिरि निकिरी तोखे लोढ़े ते बि सुकाइण जी ज़रूरत कान पवंदी। बाबा साईं समझी वियुसि। हाणे वक़्तु अची वियो आहे मुंहिंजे निपुण जो। अदा मुंहिंजे लाइ को हुकुम? तूं त मुंहिंजे बारूद जो उहो गोलो हईं जो नंढे इलाइक़े खां वठी हथियारनि सां खेॾण में मज़ो ईंदो आहे। राति अहिड़ा त बारूद जा धमाका कजाइं जो सॼो मुल्क ॿरे ऐं ख़बर पए त केबी खान जी शादी आहे। चरी तू तो देखी मां कीमत छूटी के लाई तू न जो मुल जानी थी इनन कोरन जो मुल जो भी बचे पर हियर बेवक्त खिदमा आता ही रहता चरी संभाल पंहिंजो पाण के सब वॾा गॾ थिया आहिनि ज़रूर कुझु न कुझु कंदा इन वॾनि जो किरदो आहे पानी मजबूर है जो आदम खान जी अॻियां सभान में खुले नथा सघनि पोइ सालनि सां बग़ावत छो कंदा? तोखे चयमि न दिलि न ला को न को कदम ज़रूर खणण वारा आहिनि पोइ उहे जेको बि फ़ैसिलो कनि तोखे हुन मथां अमल करणो पवंदो। हुननि वॾनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ मां विछायल मौत जी छेज ते बि वेही रही आहियां। हुन खां वधीक ॿियो कहिड़ो क़दम रहियल आहे जंहिंजे खणण सां हकी पाईंदसि। इन हिम्मत सां हाल तुंहिंजो मुक़ाबिलो कंदी रहंदी त मालिक बि तोते महिरबान थींदो ऐं तोखे हिन घाणे मां ज़रूर आज़ाद कराईंदो। अहमद ॻाल्हि सम्झण जी कर जो की आख़िरी रात आहे अॼु कुझु बि न करे सघियासीं सुभाणे असांजा हथ कटिजी वेंदा। दा बंदवा में वेठल छोकिरीअ खे हाणे मां नथो ठारे सघां। इहो बनवाह न आहे न्याणीअ सां ज़ुल्म आहे ज़ुल्म। हा अहमद अॼु राति कीअं बि करे राणी खे ॿाहिरि कढी हलो। कोठ जे ॿाहिरां आदम खान जा माण्हू पहिरों पिया था ॾियनि उतां निकिरणु ॾाढो ॾुखियो आहे। इहो तव्हां मूं ते छॾिजो हिननि खे कीअं ॿाहिरि कढणो आहे इहो मूं सोचे छॾियो आहे। मां इहो चाहींदुसि तव्हां सभिनी खे मां सूरत में विझां। कुझु बि थी पए असां फ़ैसिलो करे छॾियो आहे हितां हर हाल में न्याणीअ खे कढणो आहे। हेॾी वॾी कुर्बानी ॾियण लाइ छा महरम राज़ी थींदो? हा अहमद ॻोठ जी इज़त बचाईंदे मुंहिंजो पुट ऐं मां कुर्बान थियासीं त जी बिस्मिल्लाह। हा बाबा बनी वञे तो सिर भी कुछ मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। गुल्लू साले ऐं महरम हितां वञो ॻोठ जे परिएं तरफ़ चोर चोर कयो। रेस जा कुता सभु उन तरफ़ भॼंदा। असां हितां राणी खे वठी निकिरी वेंदासीं। मालिक महिरबान आहे असां ते रहम ज़रूर कंदो। पोइ हलो महरम। ठीकु आहे।
ॻाल्हि राणी खे पार करण जो मौक़ो वरी न मिलंदो। इहो त सही आहे, राणी बनवा मां नथी निकिरी सघे। हीअ हुन सिंधा मर्द जी न्याणी आहे जेका हिकु दफ़ो वनवाह में वेहण खां पोइ मौत क़बूल करे सघे थी, पर वनवाह टोड़े ॿाहिरि नथी निकिरी सघे। अहिड़ी गैरतमंद नियाणी जो वर मां पाण सां गॾु वठी आयो आहियां। केरु आहे? केरु आहे? राणी वॾे भागनि वारी आहीं, तुंहिंजो घोट तुंहिंजी हिफ़ाज़त लाइ अची वियो आहे। सुल्तान जेको वेलियो सारा कान लथे असां कड़े हाल में हूंदासीं। ये सब तव्हांजूं मयारूं लाहण ख़ातिर ऐं ॾुखनि ऐं सूरनि जो हिसाब वठण लाइ मुख्तार अली खे आंदो अथां। किथे आहे मुख्तार अली? चुप सुल्तान भाजाई ना आई अच्छा आई मां अच्छा मां अदा मां भाई आहियां हो दा मां पण राणी सां नंढाणी दस्या अदा असीं तुंहिंजा बि ॾोही आहियूं ऐं दिलावर जा बि कातिल आहियूं। न मुंहिंजा भाउ, उन्ही में तव्हांजो को बि ॾोह कोन्हे। हिन कंहिंजो बि ॾोह न आहे। जॾहिं मज़लूम मत भारी पवंदो आहे, मज़लूम जान छॾाइण जे लाइ ज़ुल्म जे ख़िलाफ़ को न को तरीक़ो इख्तियार कंदो रहंदो आहे। पर ज़ालिम जी लट हुन जे मथां वसंदी रहंदी आहे। जेकर मालीअ जो सचो मालीअ जो आदम खान के हिक ज़ुल्म जो उन को हिसाब वठंदो।
मुख्तार अली, मुख्तार अली, मुख्तार।
तारे अली। अरे तुम कौन काफी देर थी वही आहे तो दगे भी खाने के दफन आए छो उन वक्त ताईं के भी खान जे लाश के कौन दफनाई जैसे ते उन जे कातल के मौत न दी कोई अदा इंतजार छाजो हल त पंहिंजे दुश्मन के कबर भेड़ो करे जूं सब कन खोले बुधी छो न उते हली मौत जी बाजार गरम करणी पए जे गैर बुता भजी आयो त मां उन जी कबर हिते ठाईंदुस हीरा तू ते ख्याल कर अचो मुसा
मोर्चो गोलिया ही बार जो मोर्चो आ इते तो वरी मूंखे गोली बि कान लॻंदी। मूंखे पुठी में फुरड़ी अरे वडेरा मार पवंदई का। अरे टंग भाई बाबा अब मुझे टंग भाई बाबा कोडी अब हिन खे त बाह दे इहो मूंखे खपे ई कोन बाक़ी रही लठ सां मुक़ाबिलो कबो हाणे आदम खान असांजी अस्सलाम वालेकुम साईं तूं ॼाण त इहे ॼाण असां कॾहिं विढ़िया ई कोन आहियूं। डेढ़े तो भजी वे तो बाबा से तुमके मारना ईमान सामा तू जो पास में मां वडेरे जो ना लाबारे जी सीजन आज मुके डाक्टर आने दी तो मां भी जा शापरन में लापारो ये का गाल करे अबा बस कर चमचा खड़ी बात है बाबा मुके मारना भी मंजूर वठी जा तू ने के मार तारीख में उनके भरे तो जा अबा काणा सूबेदार घणा ॾींहं तो बि मन मस्तियूं कयूं हूअं ई काणो शैतान सॾिबो आहे वाकई काणो शैतान सूबेदार आहे। घणा ॾींहं तो ज़ुल्म कया कई कुंदर कुठई कई बेगुनाह लाकब में बंद कई केतिरनि खे सज़ाऊं ॾियारी बस तुझो खेल खत्म काणा सूबेदार। मुख्तार अली बच्चो बच्चा मां तो वडे जे मथो फायर पे का बाबा मां तुझो साथ हरी मुझो वडे सा छा वने अबो बाबो खुदा जो कसम बाबा नूर बतावे हिन हिकड़ी अख जो कसम बाबा मां सजो तो जो मुझो छा ने वडे सा कुंडो भी थे मंडो भी थे काणो भी थे मुख्तार अली बाबा रूंडो बकी मंडो बकी काणो तो मां कुदरती हो खुदा जो कसम जींदा दे बाबा जींदस बाबा अली अली खुदा अली के फुल जे मुंह के बोल रे यार अपन नजारे चलिया तो कोमाली जो उगता ना ये जो उगता काणा सूबेदार दज्जाल तुझो खेल खत्म। ओ मुजार अली है ना कसम है ना कुरान रब्बोए नमूत
ओ ये तड़पी तड़पी कुत्ते वांगुर मर। बानू तू? हाँ मां उहे शेर बानो आहियां जंहिंजे वसंदड़ बेड़े खे तो वीरान करे छॾियो ऐं इहो गुबतार अली मुंहिंजो ई पुटु आहे। अच्छा याद कर आदम खान हुए ॾींहं, याद कर उहे ॾींहं तो हिन ई ॻोठ में मूंखे यतीम कयो। याद कर उहे ॾींहं मुंहिंजूं नंढपण जूं ख़ुशियूं कसे वरितियूं। जंहिं उमिरि में ॿार रांदीकनि सां रांदियूं कंदा आहिनि उन उमिरि में बारूद सां रांद करण सिखी, बारूद सां रांद करण सिखी। ऐं मूंखे बाहि जो गोलो पढ़ाइण वारो तूं ई आहीं, तूं। कसम माज मुखे माफ कर। कसम माज मुखे
कसम न दे जे कदे मूं तोखे माफ कयो न आदम खान त ये धरती मां मुखे माफ न कदी ये मां मुखे माफ न कदी जेस ताईं तो जड़न जो नौ निशान इन धरती तो न मिटाइंदो तेस ताईं खामोश न वेंदो इस आदम खान मुझी जीजल मां जो वर तो ही कत्ल कयो मुझे पी खे तो ही कत्ल कयो मुखे यतीम तो ही कयो मुखे बाप मां तुझे तेरे दबो मुखे बाप मुखे उठ उठ अज तो साएड़ो हशर कदासी एड़ो हशर कदासी तो मजलूम जे मथा जुल्म करण वारा जॾहिं बि कंहिं मजलूम जे मथा जुल्म कंदा सौ भेरा उठ वारो ॾिसो ॾिसो तव्हांजे साम्हूं तव्हांजो काका ॾिसो निकिरनि मूंखे ॾिसो पंहिंजो आदम खान ज़ालिम खां पंहिंजा हिसाब किताब संभाले वठो संभाले वठो ओ काक धणी ओ काक धणी तू कैसी रह दे काक धणी नेट त बालक वडड़ो थींदो दीदो तो खां गोए खणी आदम खान इस पंहिंजे अखनि सां तुंहिंजो मौत बीठो आहे अॼु तुंहिंजे अॻियां उबदार अली जो उबदार बीठो आहे